बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। यहाँ महताब अली नूर। हमारी सी रहा हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। नाज़रीन, इमरान ख़ान लाहौर जे लिबर्टी चौक खां कंटेनर ते चढ़ी करे लॉन्ग मार्च जो बाज़ाब्ता इफ़्तिताह खणी चऊं या स्टार्ट चऊं, उहो करे छॾियो आहे। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके काफ़िला पहुता उन्हनि काफ़िलनि जा मंज़र बि हिन वक़्तु स्क्रीन ते अवां ॾिसी सघो था। कुझु आसपास जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि मां बि काफ़िला जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि इन लॉन्ग मार्च में पहुचणु शुरू थी विया आहिनि। लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। कंटेनर ते सवार थी इमरान ख़ान कारकुननि खे मुख़्तसर ख़िताब कयो। इंतिहाई जज़्बाती जेको लहजो आहे उहो इख़्तियार कंदे चयो त हीउ जेको मुंहिंजो लॉन्ग मार्च आहे उहो सियासत जे लाइ नाहे, ज़ाती मुफ़ादनि जे लाइ नाहे ऐं आम चूंडुनि जे लाइ बि नाहे। इनखे ईअं चइजे त इमरान ख़ान इहो यू टर्न ज़रूरु वरितो आहे, पर थोरो अॻिते हली करे वरी इमरान ख़ान चवे थो त असां साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। पर इब्तिदाई ख़िताब में इमरान ख़ान चयो त न इहो चूंडुनि जे लाइ लॉन्ग मार्च कयूं था, न ज़ाती मक़सदनि जे लाइ आहे, न ई कंहिं सियासत जे लाइ आहे, पर हक़ीक़ी आज़ादी जे लाइ इहो लॉन्ग मार्च कयूं था ऐं क़ौम खे असां आज़ादु कराइणु चाहियूं था। अलाए कंहिंखां इमरान ख़ान क़ौम खे आज़ादु कराइणु चाहे थो? छा असां हिन वक़्तु ताईं ग़ुलाम आहियूं या आज़ादु क़ौम न आहियूं छा? ऐं इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च जो बुनियादी मक़सदु पोइ हाणे कहिड़ो आहे, इहो इमरान ख़ान त वाज़े न कयो, पर कोशिशि कंदासीं पैनलिस्ट खां इन ते कमेंट वठूं ऐं उहे शायदि वाज़े करे सघनि त इमरान ख़ान छाजे करे इहे लश्कर जेके आहिनि उहे इस्लामाबाद ॾांहुं वठी पियो आहिनि। उन सां गॾोगॾु शेख रशीद जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजी सियासत जा आख़िरी 5 ओवर्स कराइण जे लाइ इस्लामाबाद ॾांहुं वञे पियो। हिते असांजो सुवालु इहो हूंदो त जेकॾहिं इहे 5 ओवर्स बि नाकाम विया, इमरान ख़ान इहा मैच हाराए वियो, त पोइ सिनारियो छा बीहंदो ऐं पोइ छा थींदे? असांजा पैनलिस्ट जेके आहिनि उहे ॾिसनि था। जेके पैनलिस्ट आहिनि जेके प्रोग्राम में तारीफ़ मां सां कराईंदो हलां। सीनियर तजज़िया निगार अॻूणा एम्बेसडर डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि, नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि, मुश्ताक मीरानी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब अॼु असांखे जॉइन कयो आहे। अवां सभिनी पैनलिस्ट जी इजाज़त सां मुश्ताक मीरानी साहब खां प्रोग्राम जो आगाज़ कयूं पिया। मुश्ताक साहब, इमरान ख़ान अॼु इब्तिदाई ख़िताब में त इहो चयो त न ही सियासत जे लाइ लॉन्ग मार्च आहे, न को ज़ाती मक़सदनि जे लाइ आहे, न ई वरी चूंडुनि जे लाइ आहे, पर अॻिते हली करे वरी ईअं चयो त क़ौम जेका आहे उहा साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं चाहे थी। बेसिकली इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च जो बुनियादी नुक़्तो छा आहे? बुनियादी कहिड़े मक़सद जे लाइ इहो लॉन्ग मार्च करे पियो इमरान ख़ान? मुश्ताक साहब सां राब्तो कटिजी वियो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां ॿुधो पिया सर? हाँ बिल्कुल आवाज़ अचे थो। जमील साहब, अवां जो छा ख़्यालु आहे जेकॾहिं असांखे सम्झाए सघो, व्यूअर्स खे सम्झाए सघो त इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च बुनियादी तौर कहिड़े मक़सद जे लाइ आहे? हर लॉन्ग मार्च, हर स्ट्रगल, हर कोशिश, हर काविश उहा आहे हुकूमत लाइ। ठीकु आहे, बाक़ी उन जे चौधारी जेके बि आर्गूमेंट्स आहिनि, जेके बि मंतिक़ूं ॾियनि था पिया, जेके बि दलाइल ॾियनि था पिया, उहे जेके सपोर्टिंग दलाइल आहिनि। असुल त ॻाल्हि इहा हिकिड़ी महवर आहे। हाणे बाक़ी ज़ाहिर आहे आज़ादी मार्च बि आहे, इन खां अलावा जेको आहे जंग बि आहे, जंग जो आख़िरी हिसो बि आहे, जीअं इमरान ख़ान थो चवे इहो। ऐं उन खां अलावा हीअ जेके आहे 5 ओवर्स बि आहिनि। उन खां अलावा माण्हुनि जो जज़्बात जंहिं आसमान ते पहुची वियो आहे, इहे सभु शयूं जो ॾिठो वञे त उहे सभु जी सभु शयूं अॻिते आहे फ़क़ति हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे, ऐं हू मक़सदु आहे त पावर हासिल करे वरी पावर में अचे। पर इन दफ़े मलाखड़ो जेको आहे उहो आहे तमामु, इहो इन में मुक़ाबिलो वॾो आहे इन मलाखड़े में। ऐं उन मुक़ाबले में ॿई धुरूं एतिरी त पॉइंट ऑफ नो रिटर्न ते पहुची वियूं आहिनि त एतिरो वॾो जेको इहो मजमो कढण जा जेके चांसिस आहिनि, इमरान ख़ान कढंदो बि आहे मजमो वॾो। प्रोटेस्ट जेको आहे हिन में माण्हू ज़ाहिर आहे शामिल थींदा। अॼु त कफ़न पाए बि माण्हू पंहिंजो सोशल मीडिया ते बयानु ॾियनि पिया, जीअं ताहिरुल क़ादरी जे ज़माने में क़बरूं खोटे जेके तयारु वेठा हुआ पिया, ओड़े हिसाब जा बि माण्हू सोशल मीडिया ते तव्हांखे नज़र ईंदा। त ही सभु जज़्बात जेके हेसी ताईं पहुची विया आहिनि, ॿी साइड ते इस्लामाबाद पुलिस वारनि 13,000 जेके पुलिस वारा ऐं उन खां अलावा पैरामिलिट्री फोर्सिस उहे तयारु थी बिल्कुलु उते हू बि बीठा आहिनि। ही सभु शयूं जे असां ॾिसूं, ऐं आज़ादी जो सही हक़ीक़ी आज़ादी, पाकिस्तान जंहिं महिल ठहियो आहे अलाए उहा कहिड़ी आज़ादी हुई, पर ही हक़ीक़ी आज़ादी इमरान ख़ान चवे थो पियो त हक़ीक़ी आज़ादी लाइ, जिहाद लाइ इहो मार्च थो करे। त ही तव्हां सभु ॻाल्हियूं जे ज़हन में असां रखूं त असांखे अंदाज़ो थींदो त हिकिड़ो आम यूथ, हिकिड़ो आम माण्हू ज़ाहिर हुन जा जज़्बात त भड़कजी वेंदा न। ऐं आफ्टर असांजो जेको तमामु प्यारो जर्नलिस्ट
उनखे जेको जंहिं हिसाब सां बेदर्दी सां मारियो वियो आहे या जंहिं हिसाब सां उनखे गोलियूं लॻियूं आहिनि उन हिसाब सां उनखे जीअं पॉलिटिसाइज़ करे ठीकु आहे, उन में मुबारकात काफ़ी आहिनि, उन में वसवसा असांखे बि आहिनि, असांखे बि खपे एज़ अ क़ौम त असांखे हक़ीक़त साम्हूं अचे, पर उन ते पोइ था ॻाल्हायूं। पर ही जेको मौक़ियो उहो मर्डर जो आहे उन ते भी कैपिटलाइज़ेशन माना उनखे बि पॉलिटिकली इस्तेमालु कयो थो वञे, न त ही वक़्तु जेको चूंडियो वियो आहे इन जुलूस लाइ, इन प्रोटेस्ट लाइ, इन वक़्त ते उन मामले जो हिकु एडवांटेज भी वठण पिया चाहिनि मालिक जेके इनखे इमरान खान वारा ऑर्गेनाइज़ था कनि। जी हिकिड़ी साइड ते चवे थो पियो इमरान खान कि असां जेको आहे इहो जिहाद था कयूं ऐं असां पंहिंजी स्ट्रगल एंड 5 ओवर्स, ये सभु ॻाल्हियूं। ॿी साइड ते अॼु ख़िताब थो करे 3 बजे जे क़रीब बाबर रवान, उहो चवे थो बाबा असां क्लैश ॾे न वेंदासूं, असां वार नथा कयूं। ऐं इहो फ़क़ति टियों ॾींहुं इमरान खान चयो पियो त जंग जो जेको आहे उहो आख़िरी हिसे में दाख़िल थी चुकी आहे। त जेका असांजी यूथ आहे उहे इहे पॉपुलर नारा काफ़ी एक्सेप्ट कंदा आहिनि ऐं इमरान खान यूथ खे मोबिलाइज़ करे वठंदो आहे, कंदो आयो आहे। इन सूरत में हिकिड़ी साइड ते यूथ मोबिलाइज़ आहे, ॿी साइड ते असां ॿुधोसीं कल्ह जेके 2 जनरल सीनियर जनरल्स ऐं तमामु अहम इदारनि के जा अॻवान उन्हनि कल्ह कहिड़ी ॻाल्हियूं कयूं उन्हनि खे रिपीट नथा कयूं फ़िलहाल, जी पर उन मामलनि खे ॾिसो त जीअं मां चयुमि त पॉइंट ऑफ नो रिटर्न ते असीं ॿई साइडूं पहुतियूं आहिनि ऐं उहो 13,000 इस्लामाबाद पुलिस जी फोर्स ऐं ॿिया जेके पैरामिलिट्री इदारा, उन खां अलावा आर्टिकल 245 इन्वोक थी वियो ऐं उन में डिप्लॉयमेंट हसास जेके बिल्डिंगूं आहिनि उन में उते उन्हनि जी डिप्लॉयमेंट। इन ते ॿई जनरलनि चयो आहे त जेको असांखे हुकुम मिलंदो कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ ज़ाहिर आहे असांखे उन्हनि खे अमल करणो आहे, सही था चवनि। जी त उन लिहाज़ सां मंज़रनामो छा थो ठहे? मंज़रनामो ठहे थो पियो त अहिड़नि मामलनि में ज़ाहिर आहे कैजुअलिटीज़ जा ख़दशात तमामु घणा हूंदा आहिनि ऐं कैजुअलिटीज़ हिकिड़ी ख़ासि हद खां वधी वई त पोइ इहो थींदो त हिकिड़ो मूंखे शेर थो यादि अचे इन में उर्दू में कि दीवाने को क्या कहिए, फरजाने को क्या कहिए, इतना सा है अफसाना, अफसाने को क्या कहिए, और तलवार के साए में, तलवार के पहरे में, इस आने को क्या कहिए, उस जाने को क्या कहिए। त ही मामलो किथे अॻिते वञी जे फिटी पियो मामलो त ॻाल्हि अची हिते बीहंदी। त दैट्स ऑल फ्रॉम माय साइड एट दिस जी पॉइंट। पोइ जीअं चवंदो त पोइ अॻिते ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। नसीर मेमन साहब, शेर ॿुधो आहे मां डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जो, अफ़सानो नंढो थो नज़र अचे अव्हांखे या ही अफ़सानो जेको आहे कुझु डिघो थींदे नज़र अचे पियो अव्हांखे? ईंदड़ विंदड़ जी ॻाल्हि बि हले पई, इमरान खान जी बेसिकली स्ट्रेटजी अव्हांखे कीअं पई नज़र अचे सर? इमरान खान लाइ 2-3 शयूं भाग वारियूं आहिनि। हिकिड़ो त अलासीं हुनखे सुठो डोमिसाइल नसीब कयो आहे ऐं इहा हुनजी वॾी ताक़त आहे। हुजे हा की निनड़ के इलाइक़े जो वासी त पोइ ख़बर पइजी वञे असां त अदा नसीर साहब खे बि काफ़ी अरसो थी वियो आहे डोमिसाइल चेंज थी सके, असां बि कोशिशि डोमिसाइल कंदासीं अञा कोन था ॾियनि। उहो चवनि था जेको असलो इहा मजबूरी डोमिसाइल आहे उहा शनाख़्त बरक़रार रहंदी। तो ख़ान साहब जो डोमिसाइल जहिड़ो मज़बूत आहे ओहिड़ो ॿियनि जो कोन्हे। ऑन अ सीरियस नोट, आहे। जी ही जेतिरियूं कल्ह वज़ाहतूं करणियूं पयूं, ही जेके करिश्मा ऐं मौजज़ा पिया थियनि हिन मुल्क में, उहो ॿिए कंहिं इलाइक़े में ॾिसो ख़ान साहब जी कॉन्स्टिट्यूएंसी ॾिसी ऐं बाक़ी शयूं तव्हां पाण सम्झी वञो। बाक़ी ॿ टे इलाइक़ा रहनि था, उतां जी कॉन्स्टिट्यूएंसी वारनि जी हिस्ट्री कढी वठो। हिकिड़ो त हुनजो भाग आहे डोमिसाइल। जी ॿियो जेको कल्ह मूं ॻाल्हि कई जंहिं ते ॻाल्हि वधीक न थी त ही 3 ॾींहं ओचितो अॻु में छो मार्च करणो पियो, जो अलाह साईं हुनखे हिकिड़ो मुफ़्त में शहीद नसीब कराए छॾियो। मां सम्झां थो त जीअं वल्चर्स ढूंढ ॻोल्हींदियूं आहिनि, मुअल करैक्टस ॻोल्हींदियूं आहिनि, जी सो ख़ान साहब ॾिठो त ही मौक़ियो आहे, इहे 3-4 ॾींहं बि न विञाइजनि। हा, मां बिल्कुलु हिन में कन्विंस्ड आहियां। इहा अॻिते ॾींहं जन ॻाल्हियूं खुलनि, हुन वीचारे जी त जान वई। पर जी मूं कल्ह बि चयो, मां हाणे बि चवां थो त हिते मुल्क में कंहिंखे जर्नलिस्ट खे रुॻो हुकूमत मुखालिफ़, एस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ प्रोग्राम करण ते केरु कोन मारींदो। मूंखे हेॾी नौबत कान थी नज़र अचे। ठीकु सर। छो मारियो वियो आहे, कीअं हुनजी जान वई, इहे किसा जॾहिं तफ़्तीशूं थींदियूं खुलंदियूं
पर टाइमिंग वाज वंडरफुल। ख़ान साहब सोचियो त अहिड़ो बहितर मौक़ो वरी न मिलंदो। हिकिड़े शहीद जो फोटो बि हथ अची वियो आहे जेको तव्हांखे हाणे हैरान नज़र ईंदो। माण्हू हूअं ई चार्ज आहिनि, माण्हू मैदान हूअं ई गरम लॻो पियो आहे। ऐं जेकर तव्हांखे घासलेट जी शीशी न घासलेट जो ड्रम मिली वियो आहे, बाहि भरियल आहे, रुॻो मथां ॿ टे फुड़ा उछल। तो इहा टाइमिंग खे हुन ॾाढो इंटेलिजेंटली स्मार्टली कैप्चर कयो ऐं उन मामले में ॾाढो तेज़ आहे त शयुनि खे कीअं कैपिटलाइज़ कजे। सो इन्हनि ॿिनि शयुनि खां पोइ हाणे शयूं केॾांहुं वेंदियूं। मां कल्ह जी प्रेस कॉन्फ्रेंस बैरोमीटर हुई त बैकग्राउंड में जेतिरा बि मामलनि खे निबेरण जा थी पे सघिया उहे निबेरजी न सघिया, शयूं फ्लॉप थियल आहिनि। अदरवाइज़ एॾी वॾी ज़रूरत कोन पए। ऐं हाणे जेका ख़ान साहब जी स्ट्रेटजी आहे त ही मार्च जेको 6-7 ॾींहं हलंदो ऐं जेको एग्रेसिव टोन आहे, हाणे हू निगोशिएशन जे टेबल्स ते कंहिं ॿिए अंदाज़ में वञणु चाहींदो। तंहिंजे करे इहो 6-7 ॾींहं मार्च खे प्रोलॉन्ग कयो वियो आहे, जेको स्टेगर थियो आहे। अदरवाइज़ मूंखे 6-7 ॾींहं इन सॼी काविशनि जी ज़रूरत कान्हे। तव्हां ॾिसो GT रोड ते सॼी कॉन्स्टिट्यूएंसी हिन जी आहे, हुकूमत हिन जे पार्टीअ जी आहे। हुनखे जेको कुझु करिणो आहे सुभाणे ताईं करे सघे थो। माण्हू मोबिलाइज़ करे, गाॾियूं मोबिलाइज़ करे, लश्कर कशी जेको बि करिणो आहे करे सघे थो। बिल्कुलु ही 6-7 ॾींहं जेको टाइम गेन कयो आहे, ऐं जेका पहिरें ई ॾींहं ते जेको पावर प्ले कयो वियो आहे, जेको तव्हां क्रिकेट वारा मां घटि ॾिसंदो आहियां, पर जेके दोस्त चवंदा आहिनि त पहिरियां 2-3 ओवर्स में वधीक हार्ड हिटिंग जा ऑप्शन हूंदा आहिनि, छो त फील्डर शायदि वेझा या घटि हूंदा आहिनि, कुझु हूंदो आहे समथिंग। तो ही उन्हनि खे अॼु ई हुन जेका एग्रेशन सां शुरू कयो आहे, उहा एग्रेशन सिर्फ़ु निगोशिएशन हिकिड़ो त मुंहिंजो पंहिंजो ख़्याल आहे निगोशिएशन फेल थी चुका आहे, न त कल्ह वारी प्रेस कॉन्फ्रेंस कान थी। ऐं जेकर को हुनजो ॿियो राउंड टियों राउंड थियणो आहे जंहिंखे तव्हां रूल आउट नथा करे सघो, ज़ाहिर ॻाल्हियूं जान में थींदियूं रहंदियूं आहिनि, त ही उन जे लाइ फ्रंट फुट ते वञी रहियो आहे। ऐं अॼु हुन बिस्मिल्लाह सां जेको कयो आहे, अॼु ई जेको सो हुनखे 8 ॾींहं सवाती खे थी आहे या 10 ॾींहं थी विया हूंदा या 12 ॾींहं, पर उहा प्रेस कॉन्फ्रेंस अॼु थी आहे। उहे नाला अॼु साम्हूं आया आहिनि। अगेन टाइमिंग तो ॾाढो स्मार्टली टाइमिंग सां प्ले थो करे। जेके बि हुन जा हैंडलर आहिनि उहे ज़ाहिर आहे त ॾाढो उन्हनि जो स्ट्रक्चर काफ़ी स्मार्ट आहे। तो ईंदड़ 2-3 ॾींहं में अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि डेवलप थी, थोरी देरि अॻु में हिकिड़ी न्यूज़ आई त चयो वियो त गंडापुर ऐं सूरी ऐं कुझु ॿिया माण्हू पाण सां आफ़रीदी उन लाइ चयो वियो त हिकिड़ा मिलिटेंट्स पाण में आणनि पिया। उहो पंहिंजो फैसल वाडा अॻे ई चई चुको आहे त मां लाश ॾिसां पियो। टी ॻाल्हि इहा जेका मूं अॻु में बि चई त पीसफुल डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशनल, इन 3 फ्रेम्स में त ख़ान साहब खे कुझु मिलणो कोन्हे। इहा ॻाल्हि त सिधी सिधी आहे। अची पीसफुल 6 महीना वेठो हुजे, छा मिलंदुसि? कॉन्स्टिट्यूशनली कुझु कोन मिलंदुसि। डेमोक्रेटिक प्रोसेस में बि ईंदड़ इलेक्शन जो वेट करणो। तो इन लाइ सभु कुझु नथो करे त मूंखे पीसफुल डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशनल, इहा त एंट्री पॉइंट। ही कल्ह वारी प्रेस कॉन्फ्रेंस ते मूं अॻु में ई चयो त मूंखे ही शइ काफ़ी ग्रेव लॻे पई। इट्स मोर देन सीरियस, देयर इज मोर देन व्हाट मीट्स आइज। ऐं असां सभु त हिते नंढे पंहिंजो परे वेठा आहियूं, असांजा डोमिसाइल कमज़ोर आहिनि, असांजी एंट्री बि वीक आहे, त असांखे कई शयुनि जी ख़बर न आहे त पुठियां छा पियो थो थिए। का शइ मूंखे लॻे थो त उभिरे पई, का देग दम ते आहे, का पचे पई, के शयूं ॾाढियूं एडवांस स्टेज ते वियल ज़रूरु आहे। ही नॉर्मल न आहे सभु कुझु। उहो कल्मिनेट किथे थींदो, मां हाणे ते का स्पेकुलेट नथो करणु चाहियां। मूंखे ख़बर न आहे त मां रूबरू धुकनि ते ॻाल्हाइण नथो चाहियां त सुभाणे हीअं थींदो ऐं हूअं थींदो, पर ही सभु कुझु ईअं नॉर्मल कोन थींदो जीअं चयो थो वञे त मार्च ईंदो, अची आचर बाज़ार जे ॿाहिरां वेही रहंदो, ऐं जेकर 2-3 हफ़्ता कुझु न थियो त साॻी आचर बाज़ार में भाॼी जा दुकान खोले वेही भाॼी कपाईंदो। ईअं कोन थींदो। उहो छा थींदो, लेट्स वेट एंड सी। या जिन माण्हुनि खे इंफॉर्मेशन में वधीक एंट्री हूंदी, ख़बर हूंदी, उहे शायदि बहितर ॻाल्हाए सघनि, पर आई एम बिट नर्वस त अॻियां शयूं किरां पई। बिल्कुलु नसीर साहब, सिनेरियो अवां ॾाढो ज़बरदस्त ॾेखारियो आहे। पावर प्ले जी जेका अवां ॻाल्हि कई क्रिकेट में, त इनखे थोरो एक्सप्लेन कयां। पावर प्ले जे दौरान हिकु मख़सूस दायरे जे अंदरि फील्डर्स हूंदा आहिनि ऐं उहो काफ़ी वेझो हूंदो आहे। उन पावर प्ले जे दौरान जेकॾहिं बैट्समैन हिट करे थो ऐं बॉल उन बाउंड्रीअ खां उन दायरे खां क्रॉस करे वञे त पोइ बाउंड्री जेका आहे उहा कंफर्म हूंदी आहे। तंहिंजे करे एग्रेसिव जेको आहे उहो प्लेयर्स खेॾंदा आहिनि, ख़ासि तौर ते बैटिंग साइड जी जेका टीम हूंदी आहे उहा। मुश्ताक मीरानी साहब, अवां न अचूं था सर।
पावर प्ले जी ॻाल्हि पहले हैंडलर्स जो बि ज़िक्र कयो आहे नसीर मेमन साहब। हैंडलर्स जे हवाले सां अॼु जेको इफ़्तिताह कयो इमरान खान लॉन्ग मार्च जो, उन लॉन्ग इफ़्तिताह दौरान मुश्ताक साहब सां राब्तो न थी सघियो आहे। डॉक्टर अयूब शेख साहब अवां अचूं पिया सर। हैंडलर्स जे हवाले सां अॼु जेको ख़िताब कयो इमरान खान, उन जो चवणो त हैंडलर्स जेके आहिनि इन्हनि चोरनि जा, उहे ॿुधी छॾनि त क़ौम हाणे हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहे। कहिड़े क़िस्म जी क़ुर्बानी इमरान खान क़ौम खां ॾियारणु चाहे पियो सर? अॻु में इहो चयो वियो आहे फैसल वाबडा जी जेकॾहिं हुन प्रेस कॉन्फ्रेंस जो ज़िक्र कयूं त रुगो जनाज़ा ऐं खून जेको आहे उहो उनखे नज़र आयो आहे। एस्टेब्लिशमेंट बि तयारु आहे। राणा सनाउल्लाह चवे थो त हथियारबंद जथनि खे अचण जी इजाज़त न ॾींदासीं, ऐं वरी अॼु रिपोर्ट बि उन्हनि ताईं पहुची चुकी आहे त हथियारबंद जथा अचनि पिया। अवां छा पिया थींदे ॾिसो सर? मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु राति ताईं इमरान ख़ान अॼु सुबुह जो हिकिड़ी स्ट्रेटजी चेंज कई आहे ऐं अॼु राति ताईं हू लाहौर जी हदुनि में हूंदो ऐं सुभाणे खां हू GT रोड खे शाहदरा खां खणंदो। हू अॼु पंहिंजी ताक़त लाहौर में ॾेखारणु थो चाहे ऐं लाहौर में इन ताक़त ॾेखारण सां हू ॿ टे ॿियूं शयूं पंहिंजे ज़हन में हुन रखियूं हूंदियूं। आउं सम्झां थो त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो इदारो हिन सां गॾु आहे। उहो इदारो हिन खे स्ट्रेटेजिक ऐं टेक्टिकल ॿई ॻाल्हियूं हिन खे ॿुधाए थो, हिन खे सेखारे थो, हिन खे सम्झाए थो, उतां इहे खणे थो ऐं उन तहत ई कमु करे थो। ऐं हिन जो मक़सदु उहो ई आहे जेको नवाज़ शरीफ़ ॿुधायो। ऐं नवाज़ शरीफ़ जेका ॻाल्हि करे छॾी आहे, उन ॻाल्हि जे करे मामिलो जेको आहे काफ़ी क्लियर त थियो, पर विच में ॿियूं ॻाल्हियूं उन्हनि ख़राबी पैदा कयूं। पोइ हिन रुगो अपॉर्चुनिटीज़ उहे ग्रेस्प कयूं, आज़म स्वाती वारी, मरहूम अरशद शरीफ़ वारी ऐं ॿिया जेके मामला आहिनि, ॻाल्हियूं आहिनि। मिसाल इहो कॾहिं बि न ॻाल्हाइबो आहे इहो कोई इदारो आहे हिन सां गॾु पोइ अमेरिकी इदारो आहे, रूसी इदारो आहे, चीनी इदारो आहे, कहिड़ो इदारो आहे। उन इदारे हिन खे इहो सम्झायो आहे त हीअं ॻाल्हाए। अॼु चयो अथसि त ISI जे सरबराह जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, एतिरियूं त सियासी ॻाल्हियूं शेख रशीद बि न कंदो आहे जी। ऐं हू जंहिं नमूने सां माण्हुनि खे रिडिक्यूल थो करे, टोक थो करे, ठठोल थो करे, इहो पाकिस्तान जे अंदरि कंहिं बि इदारे जी प्लैनिंग नथी थी सघे। ही वर्ल्ड ओवर हिकिड़ो फिनामिना सम्झणु खपे। इन वर्ल्ड ओवर फिनामिना में पाकिस्तान खे सज़ा ॾियाराइण जे लाइ असांखे मास पुलर जेके माण्हू आहिनि उहे खपनि था। उन में सभ खां बेस्ट माण्हू इमरान ख़ान ई थी सघे थो। मूं तव्हांजे प्रोग्राम में कल्ह या टियों चयो हो त इमरान ख़ान साहब जी जेका बि लॉन्ग मार्च आहे उनखे पुरमन हलणु ॾियो, उनजो मुकमिल तहफ़ुज़ कयो, उनखे इस्लामाबाद ताईं पहुचायो ऐं यकीन ॼाणो त उन अमन वारी पुरमन मार्च सां इमरान ख़ान खे कुझु बि हड़ पले न पवंदो। जीअं नसीर साहब चयो त आइनी कानूनी पुरमन शयुनि सां त इमरान ख़ान खे हथु कुझु कोन थो अचे। अॼु हामिद मीर चयो आहे त हिकिड़ियूं ग़लतियूं FIA थी, हिकिड़ियूं ग़लतियूं सरकार थी करे जी। मिसाल गुलाम सेन खे 2 ॾींहं पोइ खणो आहे। गुलाम सेन ते केस आहे कई महीननि जो। हू अहिड़ो भॻल आहे जेको TV ते अचे थो ऐं तव्हां कल्ह राति जो उनखे खणी छॾियो 14 ॾींहंनि जो, अॼु रिमांड में वठी छॾियो ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि पाण वधाए छॾी। फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां बि डॉक्टर अयूब शेख साहब कुझु एड कयां मां त फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां बि FIA PTI जे कुझु अॻवाननि खे गिरफ़्तार करण जूं तयारियूं करे छॾियूं आहिनि। अॼु ई थी सघे थो कुझु अॻवान गिरफ़्तार थियनि वधीक बि। मां त चवां त इन जो मतिलबु हीअ आहे त हिननि खे शह था ॾियो त अञा किसे खे तेज़ कयो, हिननि खे शह था ॾियो त अॼोकी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु हिकिड़ो रेजिमेंटल पॉलिसी ठाहियो। इहे पॉलिसियूं हिते नथियूं ठहनि, इहे पॉलिसियूं ॿाहिरि कंहिं इदारे में थियूं ठहनि जी। जेके टेक्टिकल ऐं स्ट्रेटेजिक सपोर्ट थियूं ॾियनि। मां सम्झां थो
त पाकिस्तान खे दुनिया में अकेलो करण लाइ हिन खां वॾो ॿियो सबबु थी नथो सघे ऐं इमरान ख़ान जे हिन मार्च खां पोइ पाकिस्तान जंहिं अकेलाई ऐं तनाई जो शिकार थी वेंदो उन जो असांखे अहसासु ईंदड़ महीने थी वेंदो। ठीकु डॉक्टर साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी, मुंहिंजो ख़्यालु आहे गुज़िरियली प्रोग्राम में शायदि या उन खां पहिरियां अवां नसीर मेमन साहब या डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट जो ज़िक्र कंदा आया आहियो, मौजूदा जेका सिचुएशन आहे। ऐं इन हवाले सां गुज़िरियली जेका अहम प्रेस कॉन्फ्रेंस थी, DGISI ऐं DGISPR बि कंहिं टे मुल्क जे मुलविज़ हुजण जो सवाल जे जवाब में चयो त बिल्कुलु कोई तीसरी कुवत भी मुलविज़ हो सकती है, थर्ड पार्टी। अवां बि ईअं सम्झो पिया सर? महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में त जंहिं क़िस्म जी जेका सूरत हाल अची करे बीठी आहे, मुंहिंजे इतला मुताबिक़ त कल्ह ताईं बि ॻाल्हियुनि जे लाइ जेको आहे सो ऑफर्स हुयूं ऐं उहे हलियूं पिया वेंदे आख़िरी टाइम ते इहो बि चवनि था त थ्रेट्स बि ॾिना विया, जंहिंखां पोइ इमरान ख़ान जेको आहे उनखे बि बाक़ाइदे यानी फेस करे ऐं चयो त ठीकु आहे। हीउ जेको तव्हां FIA जी ॻाल्हि कई फॉरेन फंडिंग केस में, इहो ई थ्रेट हुयो जंहिंजे लाइ चयो वियो त उनखे गिरफ़्तारियूं जेके आहिनि से केॾी महिल बि अमल में अची सघनि थियूं। प्लस में 149 आर्टिकल आइन जो जेको आहे, जेको प्रोविंसिस खे फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां डायरेक्टिव्स जो जेको आर्टिकल आहे, उन जे लाइ बि जेको आहे सो तयारियूं कयूं वयूं ऐं ऐन मुमकिन आहे अञा ताईं थी सघे थो जेॾी महिल पंजाब जूं हदूं पिंडी ताईं आहिनि ऐं जेकॾहिं पिंडी जे वेझो जॾहिं पहुचे त उहो आर्टिकल बि प्रोवोक थी वञे ऐं पंजाब हुकूमत खे के डायरेक्टिव्स मिलनि, पोइ जंहिंजे अमल न करण जी सूरत में पिंडी जे अंदरि केर बि ॿियो उहो अमल करे सघे थो जंहिंखे ताक़त हूंदी जेको उनखे रोके सघंदो। सुवाल इहो थो पैदा थिए त इमरान ख़ान जॾहिं एतिरे स्टैंड ते बीही रहियो आहे, एतिरो सख़्तु जेको आहे सो मौक़ुफ़ अख़्तियार करे बीही रहियो आहे, त उनजे मौक़ुफ़ जे पुठियां कल्ह जेको हुन DGISI ऐं ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ जेको ॻाल्हायो आहे मीडिया सां, उन में हुन इन्हनि शयुनि ते कोन ॻाल्हायो त मुंहिंजूं ॻाल्हियूं न थियूं आहिनि, हुन इन ते जवाबु कोन ॾिनो त मूं का ऑफर न ॾिनी आहे, हुन इन्हनि शयुनि ते ॻाल्हायो ई न। हुन सिर्फ़ु इहो चयो त मां जवाबु ॾियणु नथो चाहियां मुल्क जे इस्तेहकाम ऐं इदारनि जे करे, पर हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त इक़्तिदार में तव्हां था आणियो, माना हुनजो त चोरनि सां ऐं इन्हनि सां जेको आहे तव्हां जॾहिं गॾु बीहो था त तव्हांजी बि बदनामी थिए थी, मुल्क जी बदनामी थिए थी, तंहिंजे करे इन्हनि खे हटायो। ऐं वरी उन में ख़ुदि इहो बि क़बूल कयो अथसि त असुल पावर तव्हां वटि आहे, तव्हां ई इलेक्शन्स करायो ऐं उन में जेको आहे सो वापसि इलेक्शन्स जे ज़रिए पोइ जेको चूंडिजी अचे, यानी साफ़ मतिलबु हासिलु इहो थियो त वरी बि तव्हांखे ई इहो अख़्तियार आहे त इक़्तिदार में मूंखे वापसि आणियो। ऐं असुल जहिड़ो आहे बि इहो त इमरान ख़ान खे कंहिं बि हालति में इक़्तिदार खपे। हाणे उहा कहिड़ी धुर आहे जेका चाहे थी त इमरान ख़ान जे हथ में इक़्तिदार हुजे, ऐं उन सूरत में न थियण में कंडीशन्स कहिड़ियूं थी सघनि थियूं। कॾहिं कॾहिं खेॾंदड़ खिलाड़ी जेको हूंदो आहे उहे ॿई पासा खेॾंदो आहे, प्लेयर साॻे ई जेको आहे सो रिंग में वेठल जेके हूंदा आहिनि, बीठल जेके हूंदा आहिनि, विढ़ंदा आहिनि, उन जे पुठियां जेको उन्हनि खे स्पॉन्सर कंदड़ हूंदो आहे, समटाइम्स साॻियो ई हूंदो आहे। त किथे ईअं त कोन्हे त हिकिड़े पासे हिकिड़े खे चयो थो वञे त पंहिंजे ज़िद तां हटणो कोन्हे, उनखे अञा वधीक वधाइणो आहे ऐं उहो तमामु घणो पब्लिक बि जेका आहे गॾु करे थो ऐं एतिरो वॾो तादाद माण्हुनि जो जेको अॼु गॾु थी वियो आहे उनखे बि पुल करे निकिरी थो अचे। ऐं ॿिए पासे उन्हनि खे बि जेको आहे सो चए थो त न इहे ॻाल्हियूं मञणियूं कोन्हनि। त जॾहिं इन शइ जी का बि सूरत हाल जुड़े, यानी अहिड़ी का बि सूरत हाल जुड़े, त उनजो अंत सम्झो था छा थींदो? त हुनजो अंत इहो थींदो जेके इहे ख़बरूं त गंडापुरी ऐं जेको आहे सो ॿियो केरु हू पंहिंजो वठी था अचनि पिया जथा जेके आहिनि, इहे बि ख़बरूं आहिनि। कासिम सूरी सर, हा, कासिम सूरी ऐं जेको आहे सो जेकॾहिं इहे वाक़ई बि इन क़िस्म जी का शइ अची वई ऐं हिते मैनिपुलेट करण का ॾुखी ॻाल्हि कोन्हे, एतिरे वॾे मजमूए में केर बि 10 माण्हू कंहिंजा बि कुझु बि करे सघनि था ऐं उहो मामिलो कहिड़ो बि रुख अख़्तियार करे सघे थो। ऐं छा जेकॾहिं जॾहिं ईअं थींदो त पोइ वरी कलोकीअ ई साॻियो ई ISPR जी ऐं DGISI जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे त मुल्क जी सलामती उन्हनि जे तरजीहात ते आहे। त जॾहिं मुल्क जी सलामती तरजीहात ते हूंदी ऐं इन क़िस्म जो को बि माहौल क्रिएट थिए त पोइ आख़िरी डिसीशन कहिड़ो थी सघे थो। त आउं सम्झां थो त इन सूरत हाल में जीअं असां 3-4 ॾींहं अॻु में इहा शइ चई, मूं बि चई, डॉक्टर अयूब बि चई त जमहूरी तौर ते हुननि जो हक़ आहे, तव्हां हुनखे पीसफुल एहतिजाज करणु ॾियो, रुकावट न विझो, टकराव में न अचो, त इहे सभु शयूं थींदियूं। पर ही जेके अरशद शरीफ़ वारो जेको मामिलो जॾहिं थियो आहे ऐं उन खां पोइ वरी इमरान ख़ान यकदमि जेको डिसीशन वरितो आहे त इन जे पुठियां
मूंखे त लॻे थो त इहे सॼी उतां अरशद शरीफ़ जे क़त्ल खां वठी करे ही सभु जेके मामला आहिनि किथे न किथे किन जो कंहिंसां लिंक ज़रूरु आहे। ईअं सिर्फ़ु टाइम जो फ़ाइदो वरितो कोन थो वञे, पर मुंहिंजे ख़्याल में उन टाइम जे फ़ाइदे वठण जे बजाए किथे न किथे का कनेक्टिविटी आहे ऐं ऑलरेडी जहिड़ो प्लेन्ड आहिनि त ही शइ हीअं थींदी, ही इवेंट थींदो, ही इवेंट थींदो, ऐं ॿिन्ही पासनि खां उहे जॾहिं इवेंट्स वधंदा वेंदा त उन जी सूरत हाल कहिड़ी थी सघे। त मूंखे लॻे थो जी त 2 ॾींहंनि जे अंदरि 2-3 जेके वॾियूं थींदियूं तब्दीलियूं उन में मुमकिन आहे त 149 वारो बि जेको आहे सो आर्टिकल प्रोवोक करे ऐं पंजाब गवर्नमेंट खे डायरेक्टिव्स जेके आहिनि के मिलनि, ऐं मुमकिन आहे त उन खां अलावा का धुर का कोर्ट में बि हली वञे, ठीकु छाकाणि आहे। त जॾहिं इहे ख़बरूं ईंदियूं आहिनि त का जथा जेके आहिनि पुरतशद्दुद थी करे अचनि था ऐं उते जेकॾहिं कोई कोर्ट में हलियो वञे, कोर्ट अॻ में त उन साॻे केस ते जवाबु ॾेई चुकी आहे त उन्हनि खे इहो जमहूरी तौर ते हक़ आहे त भले एहतियात कनि, पर जॾहिं इन क़िस्म जी उते वेंदी ऐं वरी उनजे पुठियां जेकॾहिं ॿियूं के शयूं हूंदियूं त पोइ मुमकिन आहे को कोर्ट बि ऑर्डर ॾेई विझे। पर जेकॾहिं अञा का डिज़ाइन इहा आहे त न इन्हनि खे रोकणो बि कोन्हे, इनखे अञा वधीक माहौल खे गरमाइणो आहे ऐं ठीकु वधीक ख़राबु करिणो आहे, त ख़राबु थियण खां पोइ जेके नतीजा आहिनि उहो एमरजेंसी जा ई थी सघनि था, कोर्ट जे थ्रू कंहिं नए आर्डर जा थी सघनि था, ऐं कंहिं बि तरह सां नई कंहिं सिफ़ बंदी या नई का जेका रिथाबंदी आहे उन तरफ़ बि वञी सघनि था। जी ठीकु आहे। टाइमिंग जी ॻाल्हि ॿोल थिए पई हिते इनाम साहब ऐं नसीर मेमन साहब इन तरफ़ इशारो ॾिनो, बल्कि अवां सभिनी जो ख़्यालु इहो ई आहे। इमरान ख़ान क्रिकेटर आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइमिंग ते खेॾणु उन खां वधीक बहितर मुंहिंजो ख़्यालु आहे को ॿियो सियासतदान नथो ॼाणे। जॾहिं चार्ज क्राउड हुजे, चार्ज मॉब हुजे ऐं क्राउड पुलर तौरु इमरान ख़ान हुजे फ्रंट ते ऐं वरी अरशद शरीफ़ जहिड़ो सानियो जेको आहे उहो बि अव्हांखे सपोर्ट करे, त पोइ डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब इहा मैच अवां 5 ओवर्स जी सम्झो पिया या सम्झो था त न कुझु ड्रेक इख्तियार कंदी ऐं टेस्ट मैच जेका आहे उहा थींदी कुझु हफ़्ते ॾेढ अॻु? ही 5 ओवर वारो मैच त असां 4 सालनि में ॾिसी वरितो, ठीकु आहे। उहो ई जेको हाणे इहे 4 ऐं 5 ऐं 6 जेके ओवर हूंदा हिन में मैच वाक़ई में, पर इन मैच में इन दफ़े काफ़ी को कंफ्यूजन मुंझकारो काफ़ी अची वियो आहे। ऐं 4th ऐं 5th जनरेशन वार जो पहिरियों प्रिंसिपल इहो आहे कि माण्हू एतिरा मुंझी पवनि त कंहिंखे ख़बर ई न पवे त अरशद शरीफ़ कीअं शहीद थियो, ऐं जेके उन खां अलावा जेको इहो वाॾो थो चवे त माण्हू जेको खून जी नहरूं वहंदियूं ऐं माण्हू जनाज़ा निकिरंदा, ऐं उन खां अलावा इमरान ख़ान पाण थो चवे त 25 मई ते जेके प्रोटेस्टर्स हथियार खणी आया हुआ ते मां जेको खून ख़राबू बचाइण लाइ मूं कॉल ऑफ कई एक्सरसाइज़ त किथे उनखे सिविल वार शुरू न थी वञे। यानी हू पाण थो चवे न इमरान ख़ान, ॿियो को नथो चवे। इन दफ़े बि जेका हाणे तबसरो थियो गंडापुर वारो ऐं ॿिया जेके अचनि था पिया त हू हार त वठी न ईंदा न, पाण सां हार त न खणी ईंदा उहे ज़ाहिर आहे जेॾी महिल उहे हथियार बंदि थींदा त उनजो सॼो सिनारियो ॿियनि दोस्तनि बि बयानु कयो आहे, मां बि थोरो बयानु थो करे छॾियां। पर उन खां पहिरियां मां को इंटरनेशनल मंज़रनामे जो बि ऐं को नई ॻाल्हि न आहे, सभिनीनि खे असांखे ख़बर आहे कि पाकिस्तान जी जेका सभिनीनि खां वॾे में वॾी कंडो जेको आहे उहो असांजे जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि जी नज़रूं में छा आहे। नंबर 1 त असांजी न्यूक्लियर उन्हनि जी अखियुनि में कंडो आहे, नंबर 2 ते असांजी फ़ौज उन्हनि जी अखियुनि में कंडो आहे। त उन जे करे ऐं इनखे तव्हां भेटायो ग्रेटर इज़राइल सां बि, इनखे तव्हां भेटायो इंडिया सां बि, इनखे तव्हां जेके इन्हनि जी स्ट्रेटजी आहे बाक़ी बि वॾी पावरूं जिन्हनि सां हाणे असांजा कुझु इलाइक़ा ठीकु था थियनि पिया त मां नालो छा वठां हुनजो, पर जेके आहिनि असां सां जेके असां जिन्हनि सां तिजारत बि कयूं था पिया, कुझु फ़ाइदो बि IMF वग़ैरह ऐं बाक़ी सभु शयूं वठूं था पिया, त हू किथे असांजे न्यूक्लियर जे मामले में असांजा सॼण त न आहिनि न, ऐं जे न आहिनि त जे असांजी तबाही और बर्बादी आणण लाइ उन्हनि खे असांजे चौकीदार खे कमज़ोर करणो पवंदो, ऐं असांजी चौकीदार जेका आहे उहा असांजी आर्मी आहे। त उन लिहाज़ असांजे कमज़ोर करण जे हद में उन में हाणे एक्स इस्तेमालु थिए, वाए इस्तेमालु थिए, पॉलिटिकल पार्टियूं इस्तेमालु थियनि, को माण्हू मारिजी वञे, उनजी मोनेटाइज़ेशन ऐं कैपिटलाइज़ेशन थी वञे, त ही सभु शयूं 4th जनरेशन वार जो हिसो हूंदियूं आहिनि। ऐं असां जंहिं स्टेज ते पंहिंजी मईशत जे लिहाज़ सां पहुची विया आहियूं, असां जंहिं स्टेज ते पंहिंजी फॉरेन पॉलिसी जे लिहाज़ सां पहुची विया आहियूं, असां जंहिं स्टेज ते पॉलिटिकल जेके ख़राबी जे साइड ते पहुची विया आहियूं,
असां जंहिं स्टेज ते पहुची विया आहियूं जिथे क़ौम जो ट्रस्ट ख़तम थी वियो आहे, ख़तम कयो वियो आहे, इदारनि जे लिहाज़ सां बि, जुडिशरी जे लिहाज़ सां बि, ब्यूरोक्रेसी ते पहिरियां ई उनखे तबाही करे छॾी इन्हनि, ऐं सियासतदान जी बि। त जेॾीमहिल ट्रस्ट लेवल ई ख़तम थी वियो त इमरान ख़ान डेफिनेटली उनखे जेॾीमहिल कॉल ॾिए थो पियो त इन दफ़े इहे कॉल नॉर्मल कॉल नज़र नथी अचे पई, ऐं हिन ते तबसरो थी चुको आहे। हिन ते इहो बि तबसरो थी चुको आहे त 149 भट्टी साहब ज़िक्र कयो आहे कॉन्स्टिट्यूशन जो, मूं ज़िक्र कयो आहे 245 इन जो 145 जो। त उन लिहाज़ सां ई सभु शयूं जे तव्हां इशारा जेके डॉट्स मूं ॾिना आहिनि साम्हूं, त उन में को का चङाई जी ॻाल्हि त नज़र नथी अचे पई न। त इन में इंटरनेशनल सिनारियो बि मां साम्हूं रखी छॾियुमि तव्हांजे नाज़रीन जे, इन जो जेको आहे हाणे मुल्क में जेको सिनारियो आहे उहो बि साम्हूं रखी छॾियुमि मां तव्हांजे। इन में जेका लूज़र आहे न, जेका इहे मल जेका हाराईंदी, उहा इहा रियासत हराईंदी, उहा इहा क़ौम हराईंदी, उहे सियासतदान ते पंहिंजो बिस्तरो विढ़ंदा ऐं हलिया वेंदा। पर असां जेके आहिनि लोड़ींदासूं इन मुल्क में, जेको सॼी दुनिया ॾिसी वरी इन मुल्क में अची मरण था चाहियूं, लोड़ींदासूं असां। बाक़ी जेके आहिनि इहे सभु माण्हू मौज वेलो करे हलिया वेंदा। इहे त असां इन वक़्तु तमामु जेके पहिरियां ते असां ॿुधंदा आया आहियूं त असां नाज़ुक दौर असुल नाज़ुक दौर असांखे पंहिंजी ज़िंदगी में हाणे नज़र थो अचे साम्हूं। त अलाह बसि असांखे बचाए मईशत जे लिहाज़ सां बि, ऐं बाक़ी जेके अंदरूनी कमज़ोरियूं असांजी हलनि थियूं पियूं, ऐं हिस्टोरिकल जेके ॻाल्हि हले थी पई, जंहिंजे तहत असांजी फ़ौज, ॾिसो फ़ौज में आहे छा, फ़ौज में कंहिं फ़ौजी खे तव्हां गद्दार चई छॾियो माना गोली हणी छॾी तव्हां उनखे। त उन लिहाज़ सां बछ ॾेई उन हिसाब सां तव्हां पहुचाए छॾियो आहे त जेॾीमहिल फ़ौज सुभाणे डिप्लॉय थींदी त हार पाराईंदी इन्हनि खे जेके साम्हूं ईंदा उन्हनि जी, ऐं जेके हथियारबंद बि हूंदा। त इन जो मंज़रनामो केतिरो भयानक साम्हूं नज़र थो अचे, उन ते हाणे माण्हू छा कया सारायूं करे, पर को चङड़ो सीन मूंखे नज़र नथो अचे पियो जेके इहे अॻिते मामिलो हले थो पियो। इमरान ख़ान जेतिरो माण्हुनि खे बच ॾेई चुको आहे, उन में हाणे उनखे कंट्रोल करण बि ॾुखियो थी पवंदो जेॾीमहिल पहिरियों फायर थियो। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। नसीर महमूद साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब चवनि पिया त इमरान ख़ान जे लाइ पंहिंजे लाइ बि ॾुखियो थी वेंदो इन चार्ज माप खे कंट्रोल करणु, ख़ुदा न ख़ास्ता जॾहिं पहिरियों फायर थियो त। अवां जेका ॻाल्हि कई त आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां त इमरान ख़ान खे कुझु बि हासिलु थींदे नज़र न पियो अचे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो हेॾो सारो चार्ज माप वठी वञी करे इतवार बाज़ार वटि को फ्रूट या सब्जियूं त न खपाईंदा। पंहिंजनि मुतालबनि जे लाइ इमरान ख़ान वटि उनजे हैंडलर्स वटि स्ट्रेटजी छा आहे, अव्हां खे छा पियो नज़र अचे सर? जी नसीर साहब खां राय वठूं पिया। नज़रीन, हुकूमत खे इहा रिपोर्ट जेका आहे मिली आहे त अली अमीन गंडापुर, शहरयार आफरीदी PTI जे जेके अॻवान आहिनि, ऐं कासिम सूरी जेको क़ौमी असेंबली जो अॻूणो डेप्यूटी स्पीकर आहे, इहे टई जेके अॻवान आहिनि उहे गैंग्स जेके आहिनि उहे वठी पिया अचनि। मतिलबु त हथियारबंद जथा जेके आहिनि उहे इहे टई अॻवान पाण सां गॾु वठी अची रहिया आहिनि। इन जे करे हुकूमत जी स्ट्रेटजी जेका आहे उहा बि कुझु तब्दील थींदे असांखे नज़र अची रही आहे। इमरान ख़ान पंहिंजे इन लॉन्ग मार्च जी शुरूआति जेका आहे उहा अॼु लाहौर जे लिबर्टी चौक खां करे चुको आहे, ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां काफ़िला जेके आहिनि उहे इमरान ख़ान जे इन लॉन्ग मार्च में शरीक थी रहिया आहिनि। इमरान ख़ान पंहिंजे इन लॉन्ग मार्च दौरान जेको ख़िताबु कयो आहे लॉन्ग मार्च जी शुरूआति में, उन में इमरान ख़ान जो चवणो त पंहिंजे इन 26 सालनि जे सियासी कैरियर जी शुरूआति जेका आहे उहा अॼु खां करे रहियो आहियां। इंतिहाई अहम जेका जिदोजहद आहे, तहरीक आहे, उन जी शुरूआति अॼु खां वठी करे रहियो आहियां। इमरान ख़ान जो चवणो त मार्च जो मक़सदु पंहिंजी क़ौम खे आज़ादु कराइणु आहे। हीउ मुंहिंजो मार्च सियासत, ज़ाती मुफ़ादनि या उनजो चवणो त आम चूंडुनि जे लाइ न आहे, पर क़ौम जी आज़ादीअ जे लाइ ई मार्च करे रहियो आहियां। इमरान ख़ान जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उन ते ई इन्हनि पैनलिस्ट जी राय बि शामिलु कयूं था पिया। पैनलिस्ट जो मजमूई ख़्याल इहो आहे त इमरान ख़ान खे आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां कुझु बि हासिलु न थींदो, ऐं ईअं बि न आहे त इमरान ख़ान अची करे इतवार बाज़ार जिते उनखे जलसो करण जी इजाज़त ॾिनी वई आहे उते अची करे वेही रहंदो ऐं सब्ज़ी या फ्रूट्स उनजा अॻवान जेके आहिनि या कारकुन उहे खपाइणु शुरू करे ॾींदा। पर इमरान ख़ान जी स्ट्रेटजी आहे त उहो ख़ौफ़ फैलाए। इमरान ख़ान टाइमिंग्स ते खेॾणु चङी रीति ॼाणे थो, ऐं इमरान ख़ान लॉन्ग मार्च जो ऐलान कुझु ॾींहं पहिरियां तरतकड़ में सिर्फ़ु इन जे करे ई कयो त उनखे अरशद शरीफ़ जे रूप में हिकु शहीद जो जेको मढ़ आहे उहो मिली वियो, ऐं हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे त उन जे हवाले सां बि इमरान ख़ान हमदर्दियूं जेके आहिनि उहे गेन करे सघे थो। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां ॿुधो पिया सर? जी अदा जी। डॉक्टर साहब,
जेको सवाल मां कयो हुयो नसीर महमूद साहब खां, उहो ई क्वेश्चन अव्हां जे लाइ। इमरान ख़ान वटि स्ट्रेटजी छा आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू इस्लामाबाद में डी चौक या उनजे आसपास या जिते उनखे अदालत जे तरफ़ां इजाज़त ॾिनी वई आहे उते वञी करे जलसो करे वापसि न ईंदो न, उनखे पंहिंजा मुतालबा मंझाइण जे लाइ का न का त स्ट्रेटजी उनजी हूंदी। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हिकिड़ी शइ लाहौर में तइ थियणी आहे, ॿी शइ इस्लामाबाद में तइ थियणी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे, ॿी ॻाल्हि हीअ आहे त हुन वटि स्ट्रेटजी, हुन वटि ॻाल्हाइण लाइ कुझु बि कोन्हे। जेको कल्ह ॻाल्हायो अथई अॼु बि उहो ई ॻाल्हायो अथई, हुनखे जज़्बाती करिणो आहे माण्हुनि जे लाइ। ॿियो हू हिकिड़ी ॻाल्हि करे वेठो आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में हुन ग़लती कई आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे। जी, हुन जेके आर्मी जे जनरलनि जा, मेजर जनरल ऐं ब्रिगेडियरनि ऐं ॿियनि जा नाला खयां आहिनि आज़म स्वाती केस में, मुंहिंजो ख़्यालु आहे ॿियो जेको ISI जी चीफ जे ख़िलाफ़ु हुन ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, त ISI जो मसइलो न आहे। मसइलो हीअ आहे त जेके शयूं तव्हांखे ऑफिस में करणियूं, घर जे अंदरि करणियूं या ॻाल्हियुनि में करणियूं, उहे तव्हां चौक ते खणी आया आहियो। इहे चौक ते खणी अचणु जेको आहे न, इहो कॾहिं बि तव्हांखे अहिड़ो मसइलो आहे जेको बख़्श न थींदो। स्ट्रेटेजिकली ही सम्झे थो त जेॾो वॾनि पटकनि में हथु विझंदो उन सां शायदि ही वॾो थींदो, आउं सम्झां थो उन सां ही झटि किरी पवंदो। हिन जी स्ट्रेटेजी मुनासिबु नथी लॻे मूंखे, ऐं ही सम्झे थो त शायदि राति जो मूंखे उन ई नमूने फ़ोन अचे जीअं मियां नवाज़ शरीफ़ आयो निकितो ऐं पोइ गुजरांवाला खां उनखे फ़ोन अची वई ऐं पोइ हू वापसि थी वियो। ही सम्झे थो त मूंसां बि इन क़िस्म जी ट्रीटमेंट थियणु खपे, पर मां सम्झां थो त पुल हेठां पाणी घणो वही वियो आहे ऐं ही घणो अॻिते निकिरी वियो आहे पंहिंजे ॻाल्हियुनि में, उहे ॻाल्हियूं वापसि नथियूं थी सघनि जेको हिन ॻाल्हायो आहे। ठीकु आहे डॉक्टर ईशिक साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अव्हां ॿुधो पिया सर? जी जी मेहता। इनाम साहब, अव्हां जो छा ख़्यालु आहे त इमरान ख़ान जेकॾहिं इहे आख़िरी 5 ओवर्स कराइण जे लाइ जेको निकितो आहे ऐं शेख रशीद इहा वॾी दावा कई आहे त इहे आख़िरी 5 ओवर्स आहिनि, इन खां पोइ आर या पार थींदो, जेकॾहिं इमरान ख़ान जा इहे आख़िरी 5 ओवर्स बि नाकाम वञनि था, हू मैच हाराए थो वञे, त पोइ छा थींदे ॾिसो पिया अव्हां इस्लामाबाद जे अंदरि? मेहता, पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, जेकॾहिं हींअर हाणे जेको टकराव जी वञी सूरत बीठी आहे त उहा नाले में त चोर आहिनि जिन जे ख़िलाफ़ आहे, पर असुल टकराव जो डायरेक्शन त को ॿियो थी वियो आहे न। जी, हाणे त जेके नाले में जिन जे ख़िलाफ़ तव्हां ॻाल्हायो था, जिन वापसि प्रेस कॉन्फ्रेंस अची करे कई आहे, जिन खे तव्हां ख़ुदि बि चओ था त हू त एतिरा सियासी थी विया आहिनि, हुननि सॼी सियासी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, त हाणे त सम्झो त तव्हांजी सियासत जो बि सॼो जहिड़ो उन्हनि सां ई थी वियो आहे। पर हाणे हिते छा आहे त इहा साॻी सूरत हाल मियां नवाज़ शरीफ़ सां बि थी वई ऐं लॻो पए त हाणे शायदि कॾहिं को मुमकिन ई कोन्हे जो उन्हनि खे इक़्तिदार मिले, पर इक़्तिदार जो हिसो उन्हनि खे मिली वियो। मियां नवाज़ शरीफ़ अञा वापसि अचे थो या नथो अचे, पर शहबाज़ शरीफ़ खे इक़्तिदार वापसि जेको आहे मिली वियो, पर उनजो पंहिंजो हिकिड़ो रोल थोरो माइल्ड ऐं सॉफ्ट रहियो, तंहिंजे करे शायदि थियो हुजे। पर इमरान ख़ान जी जेका सूरत हाल बीठी आहे, मूंखे नथो लॻे त पाकिस्तान जी माज़ी जी तारीख़ जेका ॿुधाए थी त इन्हनि इदारनि सां इन तरीक़े सां जेको बि टकराव में वियो त हाणे ॿई सूरतूं थी सघनि थियूं, या त जिन जे ख़िलाफ़ ई इहो नाला खणी करे वेठो आहे त छा इक़्तिदार मिलण सां उन्हनि सां गॾिजी वेही कमु करे सघंदो। ऐं हींअर त इदारनि जे हू त जेके बि इदारा आहिनि उन्हनि जा जेके हींअर सरबराह आहिनि उहे चवंदा असांजी ज़ात जो मसइलो त आहे कोन, असांजो इदारे जो मसइलो आहे ऐं असांजे इदारे जो फ़ैसिलो आहे। हाणे जॾहिं इदारे इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं उहो इदारो ई इहो चए थो त असां इहो तइ कयो आहे त असां को बि गैर क़ानूनी क़दम, गैर आइनी क़दम न खणंदासीं, ऐं ही उन्हनि खां इहा डिमांड करे थो। ऐं हाणे बि आउं चवां थो त हीउ जेको कल्ह जेको हिन मीडिया सां ॻाल्हाए करे ऐं हाणे जेको प्रोसेशन वठी निकितो आहे, जी, ही त हाणे बि डिमांड उन्हनि खां इहा थो करे न त तव्हां हिननि खे हटायो, तव्हां ई इलेक्शन्स करायो, तव्हां ई मूंखे सॼो माहौल जेको आहे सो ठाहे ॾियो। ऐं इहो छाकाणि त अॻे बि तव्हां कयो हो, वरी जेको तव्हां हटायो आहे त उहो बि तव्हां उन में शामिल आहियो। त जेकॾहिं उन्हनि इदारनि खे तव्हां चओ था त उन्हनि जो रोल न हुजणु खपे, त जॾहिं हू पाण चवनि था त असीं उन खां आउट आहियूं, त तव्हां पाण वरी वापसि उन्हनि खे जॾहिं गेले था अचो त पोइ उनजो कीअं तयन थींदो। ऐं पोइ छा उहो इदारो जेकॾहिं इन क़िस्म जो क़दम खणे त उहो आइनी ऐं क़ानूनी हूंदो।
ऐं जेकॾहिं उहो आइनी ऐं क़ानूनी आहे त पोइ छा तव्हां उनखे क़बूल था कयो त जेकॾहिं उन इदारे जे तरफ़ां इहो फ़ैसिलो थिए त मौजूदा ही हुकूमत कीअं बि ठही आहे, कंहिं बि उन्हनि खे ठाहे ॾिनी आहे, उनखे कहिड़े तरीक़े सां हटायो थो वञे, उनखे केरु छा प्रेसिडेंट ऑर्डर कढंदो त तव्हां जेको आहे सो हुकूमत बर्खास्त, या चीफ ऑफ आर्मी स्टाफ वञी करे शहबाज शरीफ़ खे चवंदो त तव्हीं प्रेसिडेंट खे जेको आहे सो रिक्वेस्ट कयो त असेंबलियूं तहलील करे। त इहो सभु जेको मामिलो आहे त मूंखे लॻे थो मामिलो इलाही ॾुखियो थी वियो आहे, ऐं इमरान ख़ान कंहिं हद ताईं मूंखे ईअं थो लॻे त वेड़ जी आख़िरी जेका हद आहे जी उन ताईं वञी करे हू सम्झे थो त मूंखे कुझु हासिलु थींदो, पर मूंखे ईअं थो लॻे त इमरान ख़ान खे कुझु हासिलु न थींदो ऐं को वधीक नुक़सानु थी सघे थो जंहिंसां पूरी जमहूरियत डीरेल थी सघे थी। ऐं मूंखे मतिलबु इहो 5 ओवर रुगो नज़र नथा अचनि, पर इन्हनि 5 ओवरनि खां पहिरीं मैच ड्रा न थी वञे, ऐं जॾहिं उहा मैच ड्रा थींदी त किथे ईअं न थिए त ड्रिघे अरसे जे लाइ ग्राउंड ई बंदि थी वञे, ऐं जेकॾहिं उहो ग्राउंड बंदि थी वियो त उहो ईअं ई हूंदो जीअं अॼु बि पाकिस्तान जे अंदरि इन इंटरनेशनल क्रिकेट जूं टीमूं जेके आहिनि जी उहे अचण लाइ तयारु कोन्हनि, वर्ल्ड कप पाकिस्तान में थी कोन थो सघे, इवन T20 जे लाइ बि जेको आहे सो पाड़ेसरी मुल्क एतिराज़ पियो थो करे त असीं उते कोन था अदम खेॾी सघूं। इस्तेहकाम तमामु घणो वधी वेंदो। जी जी ठीकु आहे। इनाम भट्टी साहब, आख़िरी शइ जेका आहे सवाल उहा मां ॿिन्ही खां डॉक्टर अयूब शेख साहब ऐं अव्हां खां पुछंदुसि त डॉक्टर अयूब शेख साहब, काफ़ी धुरियुनि जो इहो ख़्यालु आहे त इमरान ख़ान जे सियासत में इक़्तिदार में अचण सां स्टेटस को जेको आहे उहो टुटो आहे, जेको जम्मू तारी हुयो असांजी मोरूसी सियासत ते। अव्हांखे बि ईअं लॻे पियो त इमरान ख़ान जे अचण सां इहो कुझु थियो ऐं इमरान ख़ान अञा बि स्टेटस को खे टोड़णु वञे पियो ऐं टुटंदो स्टेटस को वधीक? मिसाल सिंध में जेके बि पॉलिटिकल पार्टियूं इक़्तिदार में आहिनि, जी इक़्तिदार में न आहिनि, उन्हनि में हिकिड़ी पार्टी ॿुधायो जेका मोरूसी न हुजे। लेफ्ट राइट, राइट सेंट्रल, लेफ्ट सेंट्रल, जमहूरी गैर जमहूरी, सभु क़ौम परस्त, सिंधी क़ौम परस्त बिल्कुलु। हिकु अचो मुल्क में ॿिए हंधि जिन जा बि इक़्तिदार आहिनि उहे केरु आहिनि? ईअं त महमूद ख़ान कॾहिं बि वज़ीर आला न थियो आहे। जी पोइ हाणे असां चऊं जीअं त वज़ीर आला पहिरियों दफ़ो थियो आहे, ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि हीअ आहे त इमरान ख़ान जी पॉलिटिक्स जो सिर्फ़ु हिकिड़ो फ़ाइदो आहे, उहो हीअ आहे त माण्हू गॾु कजनि, माण्हू कीअं गॾु कजनि, इहा टेक्निक सिखणु खपे इमरान ख़ान खां, ॿियो ठीकु आहे। कुझु बि न आहे। ऐं इमरान ख़ान जंहिं नमूने मज़हब खे, जंहिं नमूने कल्चर खे, जंहिं नमूने सियासत खे, जंहिं नमूने गारिन खे, जंहिं नमूने बदतमीज़ी खे, जंहिं नफ़रत नमूने बेइज़तीअ खे जी कूड़ खे, हाँ कूड़ खे, कूड़ खे ऐं इल्ज़ामनि खे, उन्हनि गॾे सभिनी जो हिकिड़ो कॉकटेल मिक्सचर ठाहियो आहे। पोइ जंहिंखे उहो चयो माण्हू पोइ उहो जे पीअंदो त माण्हू चवंदो हा साईं थोरो कूड़ बि अथसि, ॿियो चवंदो न न न थोरी जमहूरियत बि अथसि, साईं न न न न न थोरी इंटरनेशनल सियासत बि अथसि, साईं दिलेरी बि अथसि, साईं ॻाल्हाइण बि अथसि, साईं तकरीर बि अथसि, साईं हीअ बि अथसि, हीअ बि अथसि। पर हिन जहिड़ो गैर मोरूसी सियासतदान हिन खां अवल आयो ई कोन्हे। आउं थो चवां त गैर मोरूसी जो मतिलबु इहो कोन्हे त पीउ ॾाढो कोन्हेसि जी मोरूसी, त को आउं थो चवां त हिन त मोरूसी पॉलिटिक्स खे मज़बूत कयो आहे, हिन जे करे त मोरूसी पॉलिटिक्स मज़बूत थी आहे। ऐं हिन जे मोरूसी पॉलिटिक्स जे करे तव्हांखे लामाला नून लीग में इहो चवणो पियो त नवाज़ लीग खां पोइ जेकॾहिं को माण्हू संभाले सघंदो त मरियम हूंदी। जी इहो मोरूसी, असां मोरूसी जो कयूं था न। ऐं बिल्कुलु तव्हां आसिफ अली ज़रदारी साहब लाइ चओ था त आसिफ अली ज़रदारी साहब जी पॉलिटिक्स कहिड़ी बि तव्हां हुन ते तबसरा कयो, पर तव्हां सम्झो था त सिंध जे पॉलिटिक्स लाइ अॼु उहो ज़रूरी आहे। इन हिसाब सां तव्हां मोरूसी खे मज़बूत कयो आहे। जी अहिड़े नमूने सां सभु जो सभु पॉलिटिशियन, बाक़ी इन खां अवल अहिड़े नमूने कंहिं बि न ॻाल्हायो आहे जेको हिन ॻाल्हायो आहे। ठीकु ऐं मूंखे तकलीफ़ हीअ आहे त जेकॾहिं हीअ पंहिंजे दलीलनि सां गार गंद ऐं बेइज़तीअ खां सवा खणी अचे हा किसो जी त शायदि कमु बहितर थिए। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर 2 मिंट आहिनि लास्टली।
जी मेहताब जी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी शइ जेका थी आहे उहा इहा थी आहे हाणे हिन में मूंखे आउं सदाईं हिनखे चवंदी आहियां त इन जे पुठियां ॿी का ताक़त आहे तंहिंजे करे ईअं कुझु आहे हक़ीक़ी सच वरी जेकॾहिं इन जे लाइ हुजे मौरूसी सियासत जे बजाय हुन ते थो ॻाल्हायां त जी जेको स्टेटस को टुटो आहे उन टुटण जे पुठियां आउं नथो सम्झां त कोई उन जे मुकमिल ख़ात्मे जा ख़्वाहिशमंद आहिनि जेकॾहिं ख़ात्मे जा ख़्वाहिशमंद हुजनि त उनजी पॉलिटिकल स्ट्रेटजी का ॿिए तरह जी हुजे ही साॻे उनखे अञा वधीक मज़बूत कनि था ऐं मज़बूत कीअं था कनि त तव्हां इन ई तरीक़े सां जॾहिं उन्हनि सां डील कयो था ॻाल्हियूं कयो था त उन इदारे खे वधीक सघ बख़्शियो था तव्हां वटि एतिरी पब्लिक आहे न तव्हां वटि माण्हू अची विया तव्हां वटि हेॾो सारो हिकिड़ो बयानियो अची वियो तव्हां वटि मौक़ुफ़ अची वियो तव्हां इहो सॼो टाइम जेको आहे सो बजाए इन शइ जे त उन्हनि सां ॻाल्हियूं कयो तव्हां पंहिंजो पॉलिटिकल मोमेंटम जेको आहे डेवलप कंदा रहो ऐं जॾहिं बि इलेक्शन्स थियनि थियूं उन्हनि में हक़ीक़ी बुनियादनि ते इलेक्शन्स खटे अचो इदारनि में उते हुन सां फाइट कयो पर तव्हां छा थो थिए त 49-50 वारो जेको मसइलो 51 वारो मसइलो थिए थो न उहो 49-51 वारे मामले में हाणे जेको 2 सीटूं खपनि थियूं उहो केरु वठी ॾिए उहो 2 सीटुनि लाइ साॻियो ई वरी उन्हनि खे चओ था त 2 सीटूं असांखे वठी ॾियो त असां 51 थियूं इहो जेको 51 जेॾी महिल तव्हांखे जेको आहे सो थियणो थो पए उन जे लाइ वरी जॾहिं उन्हनि खे चओ था त उहे पोइ हू मज़बूत था थियनि तव्हां उन ते सबुरु कयो न तव्हां 49 ते अपोज़िशन में वेही रहो भला तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां 49 ते अपोज़िशन में वेही रहो हींअर न त वरी ॿिए दफ़े तव्हांखे जेको आहे सो 51-52 जे बजाय थी सघे थो 72-73 जेको आहे सो % सीटूं मिली वञनि त हिते प्रॉब्लम इहो थो थिए त सबुरु इन जे करे नथो थिए त तव्हां जॾहिं ख़ुदि ॿियनि जे डिक्टेशन ते ऐं डायरेक्शन्स ते हलो था ॿियनि जे आसरनि ते हलो था उन्हनि जा डायरेक्टिव्स ऐं उन्हनि जा जेके वरी गोल आहिनि उहे कुझु ॿिया था हुजनि ठीकु उन्हनि जा आहे पंहिंजा जी जॾहिं गोल अचीव था थी वञनि तॾहिं तव्हां पोइ मार था खाई वञो त हिते आउं सम्झां थो इमरान ख़ान जेको हींअर सॼो माहौल ठाहियो आहे इहो इन खां अॻु में नवाज़ शरीफ़ ठाहियो पर वरी इक़्तिदार में वापसि अची वियो त पंजाब जे अंदरि हिकिड़ी एंटी मिलिट्री ब्यूरोक्रेसी जेको मोमेंटम ठहियो आहे जी ही उनखे वरी केस कराए पियो पर अॻिते हली करे वरी साॻियो ई उनखे डाउन करे मां छॾींदो जी मां 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 हिकिड़ी सिट ॻाल्हाईंदुमि उहा ही जी आहे डॉक्टर जेका साहब DG ISI चयो आहे न जी त ही त जनरल बाजवा खे लामहदूद एक्सटेंशन ॾियण लाइ तयारु हो त इहो स्टेटस को कीअं टुटो साॻियो ई उन माण्हू थो उन रखाए उन ऑफर दौरान उन मीटिंग में उन्हनि चयो त आउं पाण मौजूदु हुयुसि DG ISI साहिब चयो पर मां इन छा थो खां अॻु चवां में अॻु में उन जे सर्विसिस में उमिरि जो वाध कंहिं कई हिन कई न बिल्कुलु हे ऐं उन बि खां शामिल एक्सटेंशन कंहिं ॾिनो हिन ॾिनो त हे जॾहिं बि तव्हां उहा शामिल कयो था जी बिल्कुलु ही त हुन बि में हा हा ही ही बि हुकूमत हिनजी ऐं ॿियनि स्टेक होल्डर सभिनी हा कई डॉक्टर हा साहब जो कई ही मतिलबु बे शामिल हुयो बे ते ज़ोर आहे इनाम साहब न बेमामलाती आहे त हुकूमत हिन जी न हू बे शामिल हुया हा हुकूमत हिन एज जी न वठी एज न वठी ए मथे इहो जी ठीकु आहे ठीकु आहे डॉक्टर साहब थैंक यू सो मच हाणे बि इहा ई ख़्वाहिश आहे जी हाणे बि इहा ई ख़्वाहिश आहे ठीकु आहे थी इनाम सघे थो साहब कंहिं ॿिए सां वरी हींअर डील करे छॾनि ठीकु आहे ईंदड़ प्रोग्राम में वरी इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं वॾी महिरबानी आहे मुंहिंजी प्रोफेसर इनाम भट्टी साहब डॉक्टर यूब शेख साहब नसीब महमूद साहब डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब थैंक यू सो मच मुश्ताक मीरानी साहब सां राब्तो न थी सघियो नज़र अॼोके प्रोग्राम दौरान इमरान ख़ान जी जेका स्ट्रेटजी आहे उन ते ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं लॉन्ग मार्च जेको लाहौर जे लिबर्टी चौक खां इस्लामाबाद ॾांहुं रवानो थियो आहे उन हफ़्ते जो टाइम छाजे लाइ वरितो आहे इमरान ख़ान जो चवणु आहे त ईंदड़ जुमे ते इहो लॉन्ग मार्च जेको आहे उहो इस्लामाबाद जी हदुनि में दाख़िल थींदो त इन सॼे हफ़्ते दौरान पैनलिस्ट जी राय आहे त इमरान ख़ान जी वरी बि कोशिशि इहा हूंदी त किथे न किथे के ॻाल्हियूं थियनि ऐं हू पंहिंजा मुतालबा जेके आहिनि उहे मंझराए सघे न त आईनी ऐं क़ानूनी तरीक़े सां इमरान ख़ान केतिरो बि सख़्तु लॉन्ग मार्च करे पर खेसि कुझु बि हर हासिलु थींदे नज़र नथो अचे आईनी ऐं क़ानूनी तरीक़े सां इमरान ख़ान जी स्ट्रेटजी छा हूंदी लॉन्ग मार्च जेको आहे उहो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां आहे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे ईंदड़ प्रोग्राम ते वरी इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं इजाज़त ॾींदा अलाह निगहबान